नाज़रीन अस्सलाम वालेकुम जी। अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा तमाम सीनियर अगुवान आहिनि ऐं अगुणा सूबाई वज़ीर आहिनि, सिंध असेंबली जा मेंबर आहिनि। नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी कंबर शहदादपुर ज़िले जे तमाम तालुक़नि जो दौरो कयो आहे। नाज़रीन मां तव्हांखे कंबर शहदादपुर ज़िले खां कंबर सिटी खां मां अपडेट कंदो रहां त नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी कंबर में जमियत उलमाए इस्लाम कंबर ज़िले जे अगूणे अमीर ऐं मौलाना अताउल्लाह मुंगियो जे ओचिते वफ़ात संदसि मदरसे में दुआए फातिहा पढ़ी आहे ऐं उनजे पोरनि सां दुख जो इज़हार कयो आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नवाबज़ादा नादर अली खान मक्सी वारा सिटी में चंडिया बिरादरी जे तमामु नेकमत जे ओचिते लड़ण ते उते दुआ घुरी आहे, दुआ फातिहा कई आहे। नाज़रीन असां तव्हांखे अपडेट कंदा आहियूं त नवाबज़ादा नादर अली खान मक्सी खे गाजी खुवाड़ में खुवाड़ बिरादरी जे तरफ़ां पंग बदिराई वई आहे ऐं उतां जी रहवासिन ख़ासि करे मां ॿुधाईंदो रहां त जेके खुवाड़ बिरादरी जा नेक मर्द आहिनि उन्हनि पंहिंजे हिन में सिंध मुंहिंजी मां न्यूज़ टीवी में इज़हार बि कयो आहे त नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी हिन बोर्ड जे दौरान वार ऐं गाजी खुवाड़ खे तमामु हिनजी महिनत हिनजे कोशिशुनि सां पाणीअ खे रस्तो ॾिनो वियो। हिन वक़्तु जेका बि हिन वक़्तु ॾिसूं पिया जेका सूरत हाल आहे वार जीअं गाजी खुवाड़ जी उहा इंतिहाई तमामु ख़राबु हुई, पर नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी जे हिन अचण सां ऐं हुनजे कोशिशुनि सां जो पाणी निकाल कयो। नाज़रीन तव्हांखे असां वधीक अपडेट कंदा हलूं त नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी ऐं नसीराबाद सिटी में खोसा हाउस ते उते बि कानन गजानी कई आहे ऐं उते सहाफ़ी बिरादरी तमामु शख़्सियतुनि उते शिरकत कई आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी सां कंबर शहदादपुर ज़िले जी अहम शख़्सियत ऐं ॾेपर बिरादरी सां हुनजो तालुक़ु आहे। एडुकेट ज़ाहिद हुसैन ॾेपर मीर नादर अली खान मक्सी सां गॾु हुया ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अब्दुल हमीद कंबू नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी सां गॾु हुया ऐं समन जी तादाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जियाला ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले जी तंज़ीम जो नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी सां गॾु हुई। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो त मीर नादर अली मक्सी सभई माण्हुनि खे दरख़्वास्तूं जेके राशन जे हवाले सां बिज भाणे जे हवाले सां तमामु उन्हनि खे सही करे ॾिनियूं ऐं उतां जे अवाम तमामु ख़ुशी जो इज़हार कयो त नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी हमेशह असां सां ॾुख में सुख में कंबर वासियुनि सां साथ निभायो आहे। नाज़रीन अॼु की सूरत हाली अॼु ज़रा कंबर शहदादपुर में मां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ जी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ अपडेट कंदो हलां त नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी कंबर शहदादपुर ज़िले जो तूफ़ानी दौरो कयो आहे। नाज़रीन वधीक डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच जी हिन रिपोर्ट। अॼोको प्रोग्राम मीर नादर खान साहब मक्सी ऐं उन सां गॾु जेके बि आयल महिमान ख़ुसूसी तव्हां सभिनी खे असां ख़ुशामदीद दिलि जे गहराइनि सां कयूं था। ऐं अॼोको प्रोग्राम जेको आहे ख़ासि नए ॻोठ खान मोहम्मद खुआवड़ में गायाणी बिरादरी जे लाइ मखसूस कयो वियो हो। असां साईं जन जा वॾा थोराइता आहियूं जो असांजे ॿ क़दम भरे आयो। असां साईं जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं जेके बि साईं जन सां गॾिजी आहियूं असां हिते खुआवड़ बिरादरी काजी खुआवड़ जा माण्हू सभिनि खे सलाम। पहिरों मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे इज़त बख़्शी आहे, तव्हांजे ॻोठ सां आया आहियूं। हालात अहिड़ा आहिनि, इन हालातनि में तव्हां वटि आयासीं जेको तकलीफ़ थे कुदरत जे तरफ़ां इहा तकलीफ़ आई आहे। ख़ाली इन ॻोठ ते न पर सॼे ज़िले ते सॼी सिंध ते अल्लाह माफ़ कंदो। कोशिशि असांजी हुकूमत जी इहा ई आहे जो फ़िलहाल पाण खे बि सम्झी आई अचे थी जो फ़िलहाल जेको आहे ज़मीनूं जेकियूं आहिनि उहे साफ़ थियनि पाणी जे हिसाब सां। इन लाइ जो सामड़ी जो जेको जिंदा है बीबी, जिंदा है भुट्टो, मेरे सिंध बलोचिस्तान, सिंध जी हस्ती, सिंध जी मस्ती,
सिंध बलोचिस्तान नारे भुट्टो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज प्रोग्राम जेका रखियल हुया असांजे बॉर्डर ते वारा नसीराबाद जे होटल ते शहर जा फिरंदे असां खान साहब जे ॻोठ आयासीं। आख़िरी प्रोग्राम हुयो जंहिं सिलसिले में हलूं पिया। खान साहब ॻाल्हि बि कई तमामु ॾुखियो वक़्तु सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में तमामु ॾुखियो वक़्तु। ख़ासि तौर जेको पाणी जो मींहनि जो सिलसिलो हुयो जंहिंमें एतिरो नुक़सानु थियो आहे मां सम्झां थो कॾहिं बि सिंध में एतिरो नुक़सानु न थियो जेको हिन लेकिन थी वियो अलाह जे तरफ़ों थियो। उन में बि को भलाई हूंदी अलाह जी जेकी असां तव्हांखे ख़बर न आहे। लेकिन असांजी सिलसिलो जेको आहे माशी उहो आहे ज़मीन सां। हिते को फैक्ट्रियूं न आहिनि सॼी सिंध में सभई शहर जीअं कराची आहे हैदराबाद। असांजो फसल जेको हुयो बीठल फसल सॼी सिंध जो हल कयो असां कोशिशि असांजी हुकूमत सां इहा ई आहे। लड़ाई इहा ई हले पई जो भाई कीअं बि करे सरव जो फसल कराए। हे जेको असां खाधो ॾियूं था या टेंट्स ॾियूं था उहो बि ठीकु आहे, उहो बि ज़रूरत आहे माण्हुनि खे। घर न आहिनि माण्हुनि खे पर केतिरो खाराईंदासीं अलाह खाराए सघंदो। हे सरकार का या कंहिं गवर्नमेंट का घणो आहे कमु। असांजी कोशिशि आहे ज़मीन आबाद थिए, मिठो पाणी तव्हां ॾियो त घटि में घटि माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहनि, पंहिंजे माल जे लाइ पंहिंजे लाइ सिलसिलो